नैना कने जबल में आ त कने वॾे जो ताक ते कने किथे माशाल्लाह कने पहुता और मतलब रात पहुता सी हां जरीना बेगम कौन पहुती है जरीना बेगम पहुंची भैया हाणे तैयारी ॾिसो पाण तव्हां असां गॾिजी हलंदासीं सदिया जी वादा मम्मा सी आई नहीं बुधाए मुझे सी आई नहीं है ना सी के ताम घर असां तो चार भी मोड़ सी सब ता का ना गर्मी आ गाड़ी गर्मी है कमरो में भाई मस्ती कर गुड़न था सीन ना कर खबर नहीं ये आकम जाती खुश आयो वा खैर तू बता खैर के पियो लेकम सी आए ना घणा सी क्या रहो तो गाड़ी सीन 7-8 करे आऊं 7-8 तो क्या गया तो गया तो हां हियर ही सजा रखी खामोश पूरी तैयारी करे छरियो ठीक आ सिजावल के मां हियर वठी दो चा ता पंजी पूरी तैयारी कयो वनी ना बाबा आप तारा माने निकली वंजा क्यों विदाई ठीक आ मां सिजावल के वठी दो चा ता पंजी पूरी तैयारी कयो समझो था हले सीन सोलो रे हले तकड़ करना चाहिए तो केदा सीन जी वजह संध्या हले अचो तो असां हली मीर सां मिलूं असांजो पहिरीं प्यारो भाउ ऐं तमामु बहितरीनु आर्टिस्ट ऐं तमामु सुठो दोस्त बि आहे ऐं निहायत क़ाबिल एतिराम तमामु सुहिणो इंसान बि आहे त भाउ ॿुधायो त कीअं आहे दादू जी मौसम ऐं कीअं पियो लॻे तव्हांखे दादू में सी लाई है भाई सी के चल पे तो सुना तो की है ना सी लाई है ओना सतार उरड़ी तो करे तो गलायो ना पर असा गालण का सवार रहंदा ना सन कमा ई सालू आ बेचारे के सी लगवा डाडो तबियत खराब तो देखे 4 जेकड़ पातलन सदैव बीमार आ खाना ओना इन पासे वडो बाबा अचे पियो खतो खता छो हाणे मोला छा हुकम वो मां वरी वापस वही गया वो खबर है मुझे पता कहां जो झटपट डायरेक्टर खबर पाई तो फरमान और सीन ही ना भर सुते फलाण मेले में मंजो नहीं ना दे हले पंजाब सीन दस्तक के जो भी करे असा तो का पेरे वडी सजावल खान के ही क्या दिए असां तो हलण ला तैयार आहियूं पहिरियों वञी सजावल खे वापसि वठी अचु त उनखे असांखे ॻाल्हाइणो आहे हां उन का पोइ ना कम अभी मास्टर डाला बब्बा बिलो कर घुमा बाकी पैसा ना कमाए नोट बब्बा बिलो कर घुमा नोट पैसा था कमाइनि हां तू वो कुत्ती कई बैठी है अताने को ये नहीं असा तो हल ला तैयार आयो पर उन का पेरे वनी सजावल खान के इधर मां तो याद है ना मां तो याद है बाबा ना है अजीज कंपनी अजीज गनी कंपनी जो मुरीद उन जेको ड्रामो सेवण में पा कयूं याद है सेवण वारो एंड दो ए मन से शादी कराना था वो दुनी का वो तो शादी कई शादी तुझी वो थी यार जहां पे वो एंड दो शादी करे मां एक नई छोकरी आंदी है यार इन से कर उनकी कास्ट इब्राहिम वाला ठीक है अदा इब्राहिम सामने ट्रेडा में पेन के बाद इब्राहिम खबर तो याद ना इब्राहिम जो को ड्रामो मुखम सवार ना हां वो हुंदो बिल्कुल मैं हाथी सुना याद ड्रामा मां करा को जो सेवण दा पाण मिलिया थे जैसा हां
सही वो भी इब्राहिम जो ड्रामो न हो जे उन्हनि जी ज़िद में करे सके इब्राहिम मां जो कोई न ड्रामो में पूरी सपोर्ट अच्छा वो मां ॿियो थी कयां पहिरियों ड्रामो शादी वादन में कयो थो त अलॻि ॻाल्हि आहे शादी मां प्रोफेशनल ड्रामो पहिरियों न मूंखे यादि उनखे तो लुकड़ी हुई है सब संदड़ी मां वो ॿुधाए पई मैडम त सफ़ा संध्या जहिड़ी संदड़ी हुई पहिरियों ड्रामो उनखे चयो जो मां ड्रम करन ते फेरन लवड़ी जो इस्तेमाल करबा चया हीरो ठाए न मां न ओॾी महिल अञा असां शादी हुयो त मुनी त मूंखे 5 सालनि खां पोइ मिलियो आहे त अच्छा। तॾहिं त चवां 5 सालनि खां पोइ मिलियो जॾहिं मुनी मिलियो असां उहा उहा मां पंहिंजी पहिरीं अच्छा उहो त सही 97 में आई हुयसि 1997 हाँ 97 में हा माना पहिरियों ड्रामो 1997 में तव्हांखे स्टेज स्टेज मां साईं मखदूम बिलाल ते करे हुयसि अच्छा हुई मणिया हिन में हुई ऐं उन खां पोइ ॿिए ॾींहुं माना उन जे 15 ॾींहंनि खां पोइ मूं पंहिंजे शहर में जूही में कयो उहो ई ड्रामो साॻियो दहशत गर्द हूंदो ड्रामे जो नालो जेका छोकिरी ड्रग्स वक्स खपाईंदा साईं निसार शाह विलियन उन में साईं उते जेको मखदूम पे कयोसीं शायदि हुनखे सुञाणींदो हुओ अयूब बावटो हा उस्ताद उहो ई हुयो हा अयूब बावटो हुन मूंखे चयो असां ईअं पंहिंजे घर ते हुनजो घर ऐं असांजो घर मासी जो गॾु हूंदो ऐं उन ज़ात में मुंहिंजी मासी जी शादी थी मुंहिंजी मां जी मासा जोही में हा बाउटन में पोइ उनजे पुट जी माना तौर हुई असां वरी माना कपड़ शादी माना डांस पिया कयूं अच्छा उते मूंखे ॾिठे पोइ मूंखे चयईं तूं ड्रामनि में कमु कंदी हा तूं ड्रामनि में आहे कहिड़ी मुसीबत आहे ऐं मूंखे चयईं ठीकु आहे फिलहाल नथी करी मां हिकिड़ो ड्रामो तो स्टेज कयां उते तूं महिमान थी अची उते महिमान खे मुंहिंजो महिमान मां ॾिजां थी मां मारे वञा भाई नंढो वॾो हिकिड़ो पिया सभु नंढा मुंहिंजा भाई पोइ मूंखे चई न ईअं भला न तूं छोकिरी गैलरियूं कयूं छोकिरियूं कयूं माइनि जा भला माइनि जी अलॻि कई आहे ऐं मर्दनि जी अलॻि कई आहे तव्हां भला उन्हनि में अचो सही आहे तूं टेम ॿुधाए पोइ मां मुंहिंजी मासा ॾींदासीं ऐं मुंहिंजो नंढो भाउ असां टे ॿई वियासीं रक्षा करी मिया कोन असां पंधु वियासीं हा हितां पंधु वियासीं चङी मज़े मां ॾिसी करे मुमताज़ कवल कमु कंदी छोकिरी मोरे जी जेका इन जी हाणे विच ते ॻाईंदी बि हुई उन ड्रामो किरदारु कयो इन साॻी ड्रामे जो पोइ उन में मूंखे चई ईअं थींदो अब मूंखे ख़बर मां पढ़ियल कोन हुअसि मूंखे बाक़ाइदे ईंदो स्क्रिप्ट यादि कराईंदो जुमिलो यादि कराईंदो उन जुमिले खां पोइ परफॉर्म बि यादि कराईंदो